Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. इस्लामाबाद हाई कोर्ट में गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जस्टिस के हलफनामे वारे मामले बाबत नोटिस ते ॿुधणीअ दौरान सहाफ़ी ऐं निजी ख़बरूं इदारे जो मालिक पेश। राणा शमीम की जाइ ते संदसि पुट पेश थियो। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस अतहर मिनल्ला चयो त ही अदलिया आज़ाद ऐं आइनी इदारो आहे। अदलिया त अवाम जो एतमाद खॼी वियो त बेयकीनी पैदा थींदी। अदलिया के अवामी हक़नि जो तहफ़ुज़ ऐं माण्हुनि जो एतमाद बहाल करणो आहे। ख़बरूं इदारे की ख़बर हाई कोर्ट ते सवाल उथारे छॾिया आहिनि। अदालती हुकुम ते सहाफ़ी पंहिंजी अख़बार की हेडिंग पढ़ी ॿुधाए। मूं कंहिंखे गार न ॾिनी आहे, पंहिंजे लफ़्ज़नि जी चूंड ते माज़रत कयां थो। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इलेक्शन कमीशन जे लाइ गैर मुनासिब ॿोली ॻाल्हाइण वारे केस में इलेक्शन कमीशन खां माफ़ी वठी छॾी। ॿुधणी दौरान फवाद चौधरी चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर जो ज़ाती तौर एहतराम करियां थो। आउं वफ़ाक़ी काबीना जो माउथ पीस आहियां। मुंहिंजी ॻाल्हियुनि में अक्सर मुंहिंजा लफ़्ज़ न हूंदा आहिनि। आउं पाण वकील आहियां, शोकाज़ नोटिस जे चकर में पवणु नथो घुरां। वफ़ाक़ी वज़ीर के लिखत में माफ़ीनामो पेश करण की हिदायत। मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ की पेशी खां अॻु ई साज़िश थी वेंदी आहे। अॻूणे चीफ जस्टिस जो हलफनामो जारी करे अदलिया ते हमलो कयो वियो। सुध समाज के वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हिक मुनज़्ज़म प्लान तहत वीडियो ऐं हलफनामो मंज़र आम ते आंदो वञे थो। नवाज़ लीग अदलिया ख़िलाफ़ मुहिम शुरू कई आहे। पहिरीं भी लीगिन सुप्रीम कोर्ट ते हमलो कयो हो। नवाज़ लीग के रवैये की मज़म्मत कयूं था। कोट गुलाम मोहम्मद वेझो चोरन कुहाड़िन जा वार करे चौकीदार के क़त्ल करे छॾियो। दुकान ते चौकीदारी कंदड़ मुरसलीन रिंद के चोरन मज़ामत ते सख्त ज़ख्मी कयो। ज़ख्मी चौकीदार अस्पताल में ज़ख्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो। वारिसन मूजिब मोटरसाइकिल सवार चोरन दुकान में चोरी की कोशिश कई। मज़ामत ते जवाबदारन मुरसलीन के ज़ख्मी कयो। पोरियत ज़ख्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फौत थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन सां मां ॾिठूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक खां पोइ